नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त हैदराबाद में मकानी चूंडनि जे थियल ॿीहर चूंडनि में बि पीपी जे उम्मीदवारनि कामयाबी हासिल करे वरिती आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि हैदराबाद जे UC 28 ते पीपी उम्मीदवार असफंड मरी 565 वोट खणी कामयाब थी वियो। PTI जे उम्मीदवार शाहज़ेब खे 221 वोट मिली सघिया। हैदराबाद जे UC 35 ते पीपी जे उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा शाह 385 वोट खणी कामयाब थी वियो। PTI उम्मीदवार नईम कुरैशी 315 वोट हासिल करे सघियो। हैदराबाद में मकानी चूंडनि दौरान पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। पोलिंग बूथनि ते वोट ॾियण लाइ वोटर पहुता जिन पंहिंजे वोट ॾियण जो हक़ इस्तेमालु कयो। हिकु पोलिंग स्टेशन गवर्नमेंट ट्रेनिंग कॉलेज ॿाहिरां कुझु माण्हुनि हंगामे जी कोशिश कई। पुलिस जे पहुचण ते छिड़ोछड़ थी विया, जॾहिं त पीपी जे उम्मीदवारनि जी कामयाबी ते खेनि गुलनि जा हार पाराए कारकुननि ख़ुशीअ में झुमिरियूं हणंदा रहिया। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।